मलीर जे इलाइक़े गुल मोहम्मद कलमती ॻोठ वेझो केमिकल फैक्ट्री इंतज़ामिया 20 सालनि खां कमु कंदड़ 300 पोरियतुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे छॾियो आहे, जंहिं ख़िलाफ़ पोरियतुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट कर रहा है मंजूर सोलंकी। मलीर जे इलाइक़े गुल मोहम्मद कलमती ॻोठ लॻ ख़ानगी फैक्ट्री इंतज़ामिया 20 सालनि खां कमु कंदड़ 300 मक़ामी पोरियतनि खे नौकरी मां बेदख़ल करे छॾियो। पोरियतनि फैक्ट्री गेट जे साम्हूं एहतिजाजी कैंप लॻाए धरणो शुरू करे छॾियो। इन मौक़े ते पोरियतनि जो एहतिजाज ख़तमु करण लाइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा अटाला पहुची विया। पोरियतनि जो एहतिजाज ख़तमु करण खां इनकार कंदे जाइज़ ऐं कानूनी मुतालबा मञण ताईं एहतिजाज जारी रखण जो ऐलान। एहतिजाज कंदड़ अॻवाननि शबीर अहमद कलमती, शेर मोहम्मद अमजद, जुनेद अली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त इहा कंपनी तक़रीबन 2000 खां वठी या हिननि खां 98 खां वठी कंपनी हिते आहे। हिन जी बिल्कुलु नंढियूं दीवारियूं हूंदियूं हुयूं ऐं हिन सां असांजो ॻोठ जो मुकमल तावन रहियो। 2007 में मोहतरमा जी शहादत में हिते तमामु कंपनी खे नुक़सानु पुॼो वियो। पाकिस्तान अंदरि असांजा माण्हू हिननि खे कंपनी खे बचायो वियो ऐं हिन कंपनी जा को बि ज़रे बराबरि नुक़सानु कयो वियो कोन वियो ऐं असांजे माण्हुनि जे वजह सां हीअ कंपनी अल्हम्दुलिल्लाह वॾी तरक़ी कई आहे। अॼु हिन जूं दीवारियूं बि ॾिसो। असांजा इहो ई मुतालबो आहे त असांजा 300 वर्कर हिननि छा लाइ कढिया आहिनि ऐं असांजा 300 वर्करनि खे बहाल कयो वञे। असांखे पंहिंजा राइट्स जन जेके हिकिड़े पाकिस्तान जी रियासत जे मुताबिक़ हिकिड़े मज़दूर जा हक़ हूंदा आहिनि, उन खां पोइ हिन जी मैनेजमेंट ऐं हिननि असां ते हिकिड़ो इल्ज़ाम हयूं आहे त छा त हे दहशतगर्द आहिनि, हे चोर आहिनि, हे हिते फॾो था कनि, फ़साद था कनि। त मां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तमामु इदारनि खां इहो सुवाल थो पुछां त छा हिकिड़े मज़दूर खे जेके मज़दूरी बि पूरी नथी ॾिनी वञे, छा उहो 13-14 हज़ार में पंहिंजे बच्चनि जो पंहिंजो पेट पालींदो या उहो दहशतगर्दी कंदो? तक़रीबन 250 खां 300 मज़दूर बेरोज़गार करे ॿाहिरि कढिया अथनि ऐं चंद मनपसंद माण्हू पंहिंजा उते अंदरि विहारे ऐं कमु हलाइनि था। मां तमामु पुराणो मुलाज़िम आहियां, 300 वर्कर जो उस्तादु आहियां ऐं हिननि जो रद्द अमल जेको इहो आहे त असां पंहिंजे 31 तारीख़ खे ड्यूटीअ में आया आहियूं, तक़रीबन सभई माण्हू, ऐं हिननि गेट बंदि कई आहे। असांजा हुकूक जेके आहिनि उहे पहिरियां बि न ॾिना आहिनि। हिन वक़्त ताईं 300 वर्कर खे अपार्टमेंट लेटर बि न मिलिया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त असांजा वर्कर बहाल कया वञनि ऐं तमामु हुकूक जेके आहिनि ॾिना वञनि, अपार्टमेंट लेटर ॾिना वञनि, बी जा कार्ड जेके आहिनि उहे असांजा ॾिना वञनि। स्टैंडर्ड बोर्ड कंपनी की बात कर रहा हूँ। ये मसला ये है कि हमने मौजूदा गवर्नमेंट की जो सैलरी है वो इसकी डिमांड करी थी, तो इस वजह से इस कंपनी को बंद कर दिया गया। रातों रात इसमें से सामान निकाल के दूसरी कंपनी में शिफ्ट कर दिया गया। तकरीबन 250 लोगों की तकरीबन 250 से 280 लोगों की लिस्ट है कि जिनको बरतरफ कर दिया गया एकदम। और जब सुबह हम ड्यूटी पर आते हैं तो अचानक हमारे को पता चलता है कि कंपनी बंद कर दी गई है, आप अपना हिसाब ले लीजिएगा। और वो भी इनका मनपसंद हिसाब, जिसमें हमारे को कोई राइट्स नहीं दिए जाएंगे गवर्नमेंट के मुताबिक और एक तनख्वाह दी जाएगी बस। चयो त स्टैंडर्ड केमिकल फैक्ट्री इंतज़ामिया बिना कंहिं जवाज़ जे 300 खां वधीक मक़ामी पोरियतनि खे नौकरी मां कढी महांगाई जे दौर में संदनि बचनि खे फाका कशी जी बाहि में उछलाए छॾियो आहे। हिननि चयो त असांजो ॾोह इहो आहे त असां इंतज़ामिया खां पघार, सिंध हुकूमत जे ऐलानियल पघार, अलाउंस, तिबी सहूलतूं ऐं नौकरियुनि ते पको करण जी घुर कई। जवाब में असांखे नौकरियुनि मां कढी छॾियो। मुतालबो था करियूं त नौकरी ते बहाल करे पघारूं ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी धरणो जारी रहंदो। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंकी, आवाज़ TV गॾा।